अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि मैडम फरज़ाना शाहीन साहिबा। तव्हांखे भलीकार प्रोग्राम में। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र आहे। फरज़ाना शाहीन जो नालो जेको उभरियो आहे कुझु सालनि खां, ख़ासि तौर ते सोशल मीडिया जो जेको व्यूअर आहे ऐं उते मौजूदु आहे, हू उनखे हिकिड़ो अहिड़ी शाइर आहे, अहिड़ी लेखका तौरु सुञाणे जेका तकिड़ा जम्प्स ॾेई मथे आई आहे ऐं उन जे जम्प्स खे ॾिसी ज़ाहिर आहे हर को रीडर हैरान बि आहे त एॾो तकिड़ो छा आहे त काफ़ी राइटर्स त असां वटि अहिड़ा आहिनि जेके काफ़ी सालनि खां लिखनि था, पर उन्हनि खे एॾी मशहूरी या एॾो नालो न मिलियो आहे, मञता न मिली आहे जेतिरी फरज़ाना शाहीन या ॿियनि असांजे फीमेल राइटर्स खे मिली आहे। ऐं इन में को शक बि कोन्हे त हींअर जेको कुझु सालनि में फीमेल राइटर्स सिंधीअ में लिखनि पियूं उहो आहे बि तमामु क्वालिटीअ जो कमु। उन्हनि में कई असांजूं शाइराऊं आहिनि, कहाणीकाराऊं आहिनि ऐं नाविल्स बि लिखिया विया। असांजो गुज़िरियल प्रोग्राम ज़ुबैदा बिरवाणीअ सां हुयो, उन जे नाविल ते असां प्रोग्राम कयो। हूअं बि असांजी लीडर टीवीअ पारां इहा कोशिशि हूंदी त हर तख़लीक़कार, पोइ उहो मेल हुजे या फीमेल हुजे, उन जी तफ़रीक़ खां सवाइ असां उन जे कम खे प्रमोट कयूं ऐं उन जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयूं त हू पंहिंजे कम ऐं फ़न खे माण्हुनि ताईं पाण पहुचाइण में हिते अचे ऐं मदद करे। फरज़ाना महिरबानी, पहिरियों त तव्हां आया। पहिरियों मां तव्हांखे फरज़ाना शाहीन जे किताबनि जा अक्स ॾेखारियां। ही शाइरीअ मजमूआ नेण आसायता, उन खां अलावा आहे पहण पेर पिथूं कया, मिटी माथे लायां, ऐं ही शाइरीअ मजमूआ नींहं जो नोहो। उन खां अलावा पहिरियों जेको किताबु आहे फरज़ाना शाहीन जो उहो आहे वजूद जी ॻोल्हा, जेको कहाणियुनि जो मजमूआ। हिन वक़्त ताईं खेनि एज़ाज़ इहो हासिलु आहे त 5 किताबनि जूं हू तख़लीक़कार आहिनि, लेखका आहिनि, जिन में 2 कहाणियुनि जा ऐं 3 शाइरीअ जा आहिनि। तव्हां कहाणियूं बि लिखियूं, शाइरी बि कई, कालम बि लिखिया। तव्हां पाण खे वधीक किथे थोरो मथे था ॾिसो? बेसिकली मां पाण खे कहाणीकार थी सम्झां। अच्छा, जॾहिं शाइरा तौरु तव्हां वधीक मशहूरु थी विया? बिल्कुलु, इन करे जो मुंहिंजो जेको शुरूआती दौरु आहे उहो मां एज़ अ कहाणीकार मूंखे हर माण्हू सुञाणे थो। पहिरियों किताब ऐं मूंखे कहाणीकार तौरु हर को सुञाणे थो पियो। त मां पंहिंजो थोरो बैकग्राउंड ॿुधायां। ज़रूरु। त मुंहिंजो तालुक़ु सखर सां आहे ऐं मुंहिंजी तालीम बि उतां जी तालीम इदारनि मां ख़ैरपुर मां उते मास्टर वग़ैरह कई आहे। ऐं जीअं त मुंहिंजी मदर ऐं मुंहिंजो फादर बि तालीम सां हुया वाबिस्ता, माना फैमिली बैकग्राउंड। हा, तालीम सां वाबिस्ता हुया। वरी भाइरनि खे बि माना अदब पढ़ण जो शौक़ु हुयो, पोइ लिखंदा कोन हुया पर शौक़ु पढ़ण जो, एज़ अ रीडर हुया। पोइ बुक्स घर में ज़ाहिर ईंदा हुया। ऐं कंहिं बि सुठे अदब खे तख़लीक़ करण लाइ पढ़णु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी। जैसे असां पढ़ंदासीं कोन त लिखी त कॾहिं बि कोन सघंदासीं। असां वटि इहो काफ़ी आहे त माण्हू पढ़े, असां वटि घटि थो लिखे घणो। पर जॾहिं मां पंहिंजे वारे दौर जी ॻाल्हि कयां त मां उहो माना जीअं किताब ईंदा हुया पढ़ी करे शौक़ु जाॻियो लिखण जो। बाद में त मां लिखी सघां थी, माना उहा क्वालिटी मूंखे पाण में पोइ बाद में नज़र आई त हा मां हेॾा सुठा इहे बुक्स पढ़ां थी। ऐं सियासी बुक्स बि उन दौर मां माना स्कूल जे दौर जी ॻाल्हि कयां थी। मां जॾहिं स्कूल जे माना टाइम में मां इहो माना मूंखे सियासी शौर वारा बि माना किताब पढ़िया, मूं नजम अब्बासी जी कहाणियुनि जा किताब बि मूं पढ़िया, सफ़रनामा काफ़ी पढ़िया। ऐं जॾहिं काफ़ी सारो मूं यद पलीज साहिब खे पढ़ियो। इहे सभु पढ़ण खां पोइ मूंखे थियो त मां बि हिन समाज जेके माना आहिनि असांजूं उणाइनि ते मां बि जेकर कलम खणाए लिखां। ऐं पोइ मूं पहिरियों त मज़मून लिखिया ऐं अमुन अख़बार उर्दू हुई। हाणे इहा 87 जो दौरु अथव, ठीकु आहे। 87 में अमुन अख़बार उर्दूअ में मूं कालम लिखिया ऐं उहो ज़ियाउल जो दौरु हुयो। ऐं उहा वाहिद अख़बार उर्दू जी हुई जेका माना छपींदी अहिड़े क़िस्म जूं शयूं। सो मूं उन्हनि ते लिखियो त उहो मुंहिंजे छपनि मूंखे थोरो हौसला अफ़ज़ाई मिली। ऐं उन खां पोइ वरी मूं सिंधीअ जी अख़बारूं जेके पेजिस हूंदा, ख़ासि करे औरतुनि जा ख़ासि करे पेज हूंदा हुया, या ईअं बि मूं काफ़ी माना सियासी मज़मून बि लिखिया।
फाज़िल राहो जी शहादत ते लिखियो, नज़ीर अब्बासी जी लिखियो, माना मां इहे बि शयूं माना छो जो मुंहिंजी थोरो माना सियासत तरफ़ थोरो माना हुयो रुझान, माना हिकिड़ो शऊर हुयो। हा, त उहो थोरो शऊर हुयो। मां छो जलसनि में पलजी साहिब जन वेंदी हुअमि, सिंधियाणी तहरीक जा थींदा उन्हनि में वेंदी हुअसि, त माना उन एज़ जॉइन करण जो मुंहिंजो कोई न हुयो, पर माना मूंखे इहो हूंदो हो त माना सिंधी माण्हुनि सां छो इहे ॾाढाई थी रहियूं आहिनि, छो आहे त इहा शइ मूंखे थोरो माना कंदी हुई। ऐं लिखण जो सबबु बि शायदि इहे शयूं हुयूं जो मां इन समाज जे मौज़ूअनि ते लिखियो पोइ मूं। त पोइ वरी औरतुनि जा काफ़ी पेज हुया उन टाइम, जेडी हूंदो हुओ, सुरमी हूंदो हुयो, फेमिदा हुसैन जो हूंदो हुयो, ज़ेबिन सजनजीअ जो हूंदो हुयो। पोइ इहे असां मां इन्हनि पेजनि में काफ़ी लिखियो। पोइ वरी मुख़्तलिफ़ मैगज़ीननि में बि शुरू कयो मूं लिखणु कयो। अच्छा, कराची मां कराची रेडियो पाकिस्तान तां जेको आहे अतिया प्रोग्राम कंदी हुई, रिसालो अतिया दाऊद। पोइ अतिया दाऊद मुंहिंजी इलाही हौसला अफ़ज़ाई कई, मां उनखे पंहिंजी कहाणी मोकिलींदसि, उते सुठी तनक़ीद थींदी हुई ऐं पोइ इलाही हौसलो मिलंदो हुयो। पोइ हू मूंखे ख़त बि लिखंदी त तुंहिंजी हीअ कहाणी सुठी आहे, हिन में हे पोइ ईअं उन सां दोस्ती बि थी वई ऐं हुन मूंसां इलाही माना ऐं मूंखे इलाही हिमथायो। त ईअं मूंखे कहाणियुनि जो माना मुंहिंजो सफ़र जो सिलसिलो ईअं शाइरी कंदी हुअमि। नई ज़िंदगी में मूं काफ़ी लिखियो उन वक़्तु जेका नई ज़िंदगी मैगज़ीन निकिरंदो हुयो, ऐं ग़ज़ल वाही उन में बि लिखंदी हुयसि ऐं हू पेमेंट बि कंदा बल्कि उन टाइम, त उहा बि ॾाढी ख़ुशी थींदी हुई। त माना इहे हौसले जी नंढियूं नंढियूं जेके शयूं आहिनि न जेको माण्हू लिखण लाइ इंसान खे उत्साहित थियूं। हा, मुंहिंजो नालो एतिरो यानी की पुराणो आहे बल्कि नओं न आहे, माना सफ़र मुंहिंजो ॾिठो आहे, पर विच में गैप जेको अची वियो न मुंहिंजो सोशल मीडिया ते वरी मुंहिंजो वरी गैप अची वियो शादी खां पोइ, त मुंहिंजो काफ़ी अर्सो मां साइलेंट रहियसि, जंहिंजे करे मुंहिंजो थोरो हो रहियो। उन खां पोइ वरी मुंहिंजो त पंहिंजो पाण खे ज़ाहिर आहे माना हिकिड़ी शइ अंदरि ई अंदरि कंद थींदी हुई, त मूंखे हाणे ज़रा इहो सिलसिलो बि हाणे कंटिन्यू करणु घुरिजे ऐं लिखणु घुरिजे। ज़ाहिर आहे मां पंहिंजो पाण खे ज़ाया करे रही आहियां ऐं पोइ मुंहिंजी पंहिंजूं कहाणियूं जेको मुंहिंजो मवाद हुयो उहो मां सहेड़ियो। पहिरियों किताबु कॾहिं छपियो? इहो 2015 में। 2015 माना तव्हांजा किताबनि जो सिलसिलो ही 5 किताब जेके आहिनि आख़िरी 5-6 सालनि में। हा, अच्छा अच्छा। न तव्हां लिखियो त उन दौर में बि कहाणियुनि जो किताबूं छपण आहिनि, पर उहो मवाद पब्लिशर जा कुझु अहिड़ा इशू थी विया जो न छपियो, त वरी मुंहिंजी बि दिलि ख़राबु थी और उते उहो रहिजी वियो। न त शायदि छपिजी वञे हा त मुंहिंजी शायदि अञा हौसला अफ़ज़ाई थिए त शायदि उहो कंटिन्यू थी वञे हा। हींअर ताईं 10 किताब हुजनि बसि। पोइ वरी उहो जो सिलसिलो टुटी वियो त पोइ वरी टुटी वियो। अच्छा, मां जेको आहे वरी ख़ैरपुर यूनिवर्सिटी में जॾहिं मूं पढ़ंदी हुअसि त उते बि मां पहिरीं छोकिरी हुअसि जेका मां सिंधी अदबी संघ जी सेक्रेटरी हुअसि उते, माना जो छोकिरा थींदा पर मां छोकिरी एज़, ऐं उते मूं गॾिजाणी कराईंदी हुयसि ऐं फंक्शन्स कराईंदी हुअसि, मैगज़ीन कढंदी हुअमि, एडिट कंदी हुअसि उते जेको सिंधी अदबी संघ जो निकिरंदो हुयो मंथली, उहो बि असां कढंदा हुआसीं। ऐं उते जेका असांजी माना तनक़ीदी सिंधी अदबी संघ जे हुन में थींदी हुई, विहकूं थींदियूं हुयूं, त उते इलाही सुठी इस्लाह थी। अयाज़ गुल, अदल सुमरे वारा, इसाक अंसारी वारा, महर ख़ादिम, सभु माना जेके बि असांजा उन जा हूंदा उन टाइम इहे सभु ईंदा हुया ऐं असां उन्हनि खे घुराईंदा हुआसीं, लेक्चर प्रोग्राम उन्हनि खां कराईंदा हुआसीं। त इहे सफ़र जूं नंढियूं नंढियूं काफ़ी सरगर्म रहिया आहियो इन में। जी बिल्कुलु। हा, असांखे या काफ़ी मूं जहिड़नि ॿियनि माण्हुनि खे इहे शयूं पोइ ख़बर थियूं पवनि जॾहिं इहे सोशल मीडिया ते बिल्कुलु। बाक़ी हूअं त केरु किथे वेठो आहे ख़बर नथी पवे। बिल्कुलु। हाणे इहे सोशल मीडिया जे करे ॼण त वेझड़ाई वधी वई आहे, हर को सुञाणे थो ऐं कम खां वाक़िफ़ थिए थो। अच्छा, ऐं तव्हांजो जेको पॉलिटिकल बैकग्राउंड आहे, माना पॉलिटिकल एज़ अ सरगर्म एक्टिविस्ट न, पर हिकिड़ो शऊरी सियासी शऊर जेको आहे उहो बि हिकु राइटर लाइ तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे। सिर्फ़ु हिकिड़ी शाइरी जंहिंमें ॿियूं सभु शयूं आहिनि, पर हिकु जेका सियासी शऊर वारी शाइरी आहे उहा यादि रखी थी वञे। उहा शेख अयाज़ जी शाइरी थी न, उहा अवामी शइ थी, अवाम में वञे थी उहा शइ। जीअं असां वटि मिसाल आहे शेख अयाज़ जी शाइरी जेका 1 यूनिट जे दौर में ई या आमरियत जे दौरनि में ई, उहा हींअर ताईं असांजे जलसनि जुलूसनि जो ॼण त लाज़मी आइटम आहे। बिल्कुलु। सिंध दे सही धरती तो ते पंहिंजो सीस निमाए, इनकलाब इनकलाब ॻाए, इनकलाब ॻाए, त इहे शयूं पोइ अमर थियूं थी वञनि। बिल्कुलु। पर इते मां सम्झां थो त हिकु राइटर ऐं हिकु पोएट ऐं हिकु आर्टिस्ट खे थोरो ध्यान सां कमु इन लाइ बि करिणो पवंदो त उहा नारेबाज़ी न थिए, उहा तख़लीक़ ई रहे। बिल्कुलु। ऐं मां बि ईअं ई कयो। न इहे इन जी शयुनि खे पाइंदगी आहे, बाक़ी सिर्फ़ु नारेबाज़ी त पोइ उहा नारे मूवमेंट जेसि ताईं आहे तेसि ताईं हूंदी, पोइ ख़तमु। बिल्कुलु ख़तमु थी वञे पई। त पाइदारी ज़ाहिर आहे उहा ई आहे, हिननि में क़ौमी रंग त बिल्कुलु हुजे पर नारो न हुजे, तख़लीक़ हुजे। जी। ऐं जेको मां शुरूअ में ई तव्हां खां सवालु कयो
फेसबुक जे दौर में तव्हांखे जेका मञता मिली आहे उहा काफ़ी बहितर आहे ऐं तमामु सुठी आहे, जंहिंजो तव्हां पूरा डिज़र्व कयो था, हक़दार बि आहियो। पर उते तव्हांजी शाइरी वधीक हावी रही आहे कहाणियुनि ते, या मां ग़लति आहियां? न, बिल्कुलु तव्हां सही था चओ पिया, बल्कि शाइरी मुंहिंजी वधीक पसंदि था कनि मुंहिंजो। ऐं जॾहिं त इज़त मूंखे कहाणीकार तौरु माण्हू सुञाणनि था पिया। तो जॾहिं मां फेसबुक ते जॾहिं आयसि त मूंखां माण्हू पुछंदा त तव्हां फरज़ाना शाहीन उहा ई मङणे जो चई मां कास सां लिखंदी हुअसि, तव्हां उहे ई आहियो? त मां चवंदी मां हाणे फरज़ाना शाहीन सां ई लिखां थी, पर मां आहियां उहा ई। त माना मुंहिंजी सुञाणप उहा हुई। त शाइरी मां पहिरें दौर में घटि घटि लिखी, पोइ वरी मूं ज़ाहिर तवजो ॾिनो इन शइ खे त हा मां हिनखे अगरि मूंखे शाइरी करणी आहे त मां उनखे सही नमूने फन फ़िक्र जे हवाले सां संजीदगी ज़रूरी आहे, शाइरी घुरे थी पई। ऐं पोइ वरी जीअं माण्हुनि पसंदि बि कई, हौसला अफ़ज़ाई बि थींदी वई, त ज़ाहिर आहे पोइ वरी उहो सिलसिलो हली थो पए। ऐं तव्हां ज़िक्र कयो अतिया दाऊद जो। अतिया दाऊद आहे नसरी नज़्म जी शाइर आहे, बेशक उहा सगारी शाइर आहे। उन में तव्हांजो वरी बिल्कुलु हिकिड़ो पाबंद शाइरी वारो हिकिड़ो पासो आहे। हा जी जी। त इहो बि हिकिड़ो ॾाढो ॾुखियो थींदो आहे त माण्हू हिकिड़े सर्कल में हुजे जिते नसरी नज़्म लिखे, उतां वरी माण्हू पाबंद शाइर थी निकिरे, इहा ॾाढी हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। मुंहिंजो शुरू खां ई रुझान पर इन तरफ़ हुयो पाबंद शाइरी। हा, पाबंद जो मां ग़ज़ल वाई चवां, नई ज़िंदगी त हूंदो ई, माना इन क़िस्म जो मैगज़ीन हो जंहिंमें इहे शयूं उरूज़ वारियूं छपंदियूं हुयूं। ऐं माना हा क़दम पसंदि बाहर छपंदियूं हुयूं, इहे शयूं न छपंदियूं हुयूं, नसरी नज़्म ते न छपंदियूं हुयूं। उहे अख़बारनि वग़ैरह मुंहिंजी छपियल आहिनि, बाक़ी हुन में न छपंदियूं हुयूं। त मां उहो त मुंहिंजो रुझान बेसिकली तॾहिं ई उन तरफ़ हुयो, शाइरी तरफ़ हुयो। तव्हां, मां चाहींदुसि त पंहिंजो को चूंड कलाम, ख़ासि तौर ते मां तव्हांजे वाईअ खे काफ़ी पसंदि कंदो आहियां। वाईअ में जेका तव्हांजी टेक्निक आहे, उन में जेका गिरफ़्त आहे, जी जी, उहा मूंखे पर्सनली ॾाढी वणंदी आहे। बाक़ी तव्हां ते डिपेंड थो करे, जेको तव्हां चूंडे आया हुजो या ॿुधायो, नाज़रीन बि उन मां मुस्तफ़ीद थियनि। ॻोढ़ा ॻोढ़ा साव सूर वंदे साणेह में, ॻोढ़ा ॻोढ़ा साव सूर वंदे साणेह में, केॾा ॾे तो हौसला बेतन में भिटशा सूर वंदे साणेह में। फुरजी लुटजी आप गो काथां खा दरिया, फुरजी लुटजी आप गो काथां खा दरिया सूर वंदे साणेह में। दाणा घर भोतार जे मारू गाहिन गाह सूर वंदे साणेह में। मेरो थींदो कुर्ब जो वेल नहीं वेसाव सूर वंदे साणेह में। दर्द गवाही था ॾियनि, दर्द गवाही था ॾियनि, हर दिल प्यार उताव सूर वंदे साणेह में। फरज़ाना ॾिस क़ौम जीअं बांदी पंहिंजो चाह सूर वंदे साणेह में। को गज़ल? ॾियो ॾियो ॾात ॿारे था वञूं, ॾियो ॾियो ॾात ॿारे था वञूं, आ डिघी पर राति ॿारे था वञूं। सोजरो सां रूह जो रिश्तो ता, सोजरो सां रूह जो रिश्तो ता, आस जी प्रभात ॿारे था वञूं। नेण आसी चार घड़ियूं तरसंदा, कुर्ब जी महिलात ॿारे था वञूं। सार जूं हीरूं सदाईं घुलंदियूं, सार जूं हीरूं सदाईं घुलंदियूं, कंहिंजे मन में तात ॿारे था वञूं। ॻोढ़ा ॾींदा शाहिदी अहसास जी, झोराणनि में झात ॿारे था वञूं। ज़िंदगी शाहीन पंहिंजी, ज़िंदगी शाहीन पंहिंजी थिए सफल, कैफ़ जी काइनात ॿारे था वञूं। हींअर जेको ॿियो ई मुंहिंजो नज़्म बि आहे। आ पतो तुंहिंजो किथे, आ पतो तुंहिंजो किथे, तारा तोखां सभु परे, चंड जी नज़र कहिड़ी ख़बर, दिलि त पोइ बि मुंतज़िर। चंड जी, चंड जी नज़र कहिड़ी ख़बर, चंड जी नज़र कहिड़ी, दिलि त पोइ बि मुंतज़िर। आशियाने जूं अखियूं रूह में तोखे रखी, पोइ बि हेॾियूं छो विछोटियूं। ज़िंदगीअ जे साह खे, वक़्त ऐं वेसाह खे तो सफ़ा रोले छॾियो। सिक में छा ज़ाब्ता, रुञ में बि राब्ता, कंहिं तोखे ॻोल्हे लधो, गीत जो आवाज़ छा, सूर सिक जो साज़ छा, तुंहिंजो को हमराज़ छा। तूं मुसाफ़िर जूं अखियूं, तूं उमीदनि जो ख़ुदा, तूं पुछाईं पार थो, तूं मगर आहीं किथे, आ पतो तुंहिंजो किथे। वाह, ज़बरदस्त, तमामु सुठो। हींअर जेको लिखिजे पियो, ख़ासि तौर ते जेके असांजूं फीमेल राइटर्स आहिनि, उनखे तव्हां कीअं था ॾिसो, केतिरो उन मां तव्हां
सम्झो था इलाही सुठो लिखिजे थो। हा। हा, काफ़ी जेके आहिनि असांजूं शाइराऊं कहाणीकारूं माना इलाही सुठो मुंहिंजे ख़्याल में लिखिजे थो पियो। जी जेतो पहिरियों हुयो माना उन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में शाइरी त काफ़ी शाइरी सुठी काफ़ी सुठी काफ़ी सुठी काफ़ी लिखी थी थी वञे। हा। जिनमें रुबीना आबड़ो आहे, रुखसाना प्रीत आहे ऐं ॿियूं बि काफ़ी आहिनि शाइरूं जेके सुठो लिखनि थियूं पियूं। न सुठो हा, बिल्कुलु। सुठो लिखनि थियूं बल्कि। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि जेका फेसबुक कुझु हाणे हर शइ जा जीअं ॾिसजनि था हिकिड़ा सुठा पासा बि आहिनि, हिकिड़ा माना थोरा जी। ख़राबु पासा बि आहिनि। फेसबुक हिकिड़ो माण्हुनि खे प्लेटफॉर्म त मुहैया कयो आहे त हू पंहिंजे ख़्याल जो इज़हार या पंहिंजो जेको बि आहे उहो करे सघनि, पर उते असां ॾिसूं था त काफ़ी माण्हू इंक्लूडिंग असांजो राइटर अदीब उहो बि ॾाढो माना कॾहिं कॾहिं बदतमीज़ थो थी वञे, जंहिंमें ईअं थो ज़ाहिर थिए त शायदि असां अञा सोशल मीडिया खे सही नमूने इस्तेमालु नथा कयूं। हाणे ॾिसो को माण्हू जेकॾहिं का ॻाल्हि ई शुरू करे, स्टेटस ई शुरू करे ईअं गार सां या ख़राबु लफ़्ज़नि सां त लख जी लानत आहे फलाणे ते, हाणे इहो असांजे अदीब खे सूट नथो करे। मुंहिंजे ख़्याल में त अदब तरबियत कंदो आहे। हीअ त तरबियत हीअ बिल्कुलु न आहे। हाणे इन करे असां पाण इहो सोचियो त साइड वठी पंहिंजो कमु कयूं बसि। इहो ई बहितर, इहो एॾो गंद थी वियो आहे। असां मां ख़ुदि तव्हां मूंखे ॾिठो हूंदो त मां काई बि अहिड़ी पोस्ट न रखंदी आहियां, छो जो असां हाणे ॾिसूं था त माहौल छा थो हले पियो। हाणे जेको हिन वक़्तु जेको माण्हू थी विया आहिनि इन में जंहिं क़िस्म सां, त उहो हाणे माहौल न रहियो आहे। हाणे एॾो गंद थी वियो आहे जंहिंखां पाण बचाइणो पाण बचाइण लाइ इहो आहे त असांजो पोइ कमु बि मुतासिर थिए थो, लिखण वारो थिए थो, ज़हनी ज़ाहिरा उहो थिए थी पए। इन करे बहितर आहे मां चयो पंहिंजो कमु असां वेही कयूं, असांजो तख़लीक़ी कमु जेको आहे उहो नुक़सान थो खाए, इन करे असां उनखे नुक़सान थो पहुचे। ऐं ॿियो जेको हाणे माण्हू जेको मसइलनि इंसान पंहिंजी शख़्सियत खे पंहिंजे किरदार खे इहो बि त आहे न, असां कीअं था पेश कयूं। असां माण्हू पढ़ी करे असांजी शख़्सियत जो हिकिड़ो ख़ाको ठाहिनि था त हीअ अदीब आहे, हीअ शाइर आहे, हिनजो हिनजो ॻाल्हाइण कीअं हूंदो, हिनजो उथण वेहण कीअं हूंदो। पर जॾहिं असां पंहिंजा इहे जेके ॾेखारियूं था त ज़ाहिर आहे इन्हनि शयुनि मां असांजी सॼी शख़्सियत ज़ाहिर थी पवे। ऐं मां सम्झां थो त असांजा लफ़्ज़ ई असांजो तारुफ़ कराईंदा आहिनि। बिल्कुलु। असां मूंखे केरु माण्हू न सुञाणींदो हूंदो, तव्हांखे थी सघे थो न सुञाणे, असांजी सुञाणप थी थिए असांजा लफ़्ज़, तव्हांजी तख़लीक़ असां ॾिसूं था, पढ़ूं था, पर उहे ई जेकॾहिं ख़राबु हूंदा त असां पंहिंजो तारुफ़ पाण ई ख़राबु था करायूं। पाण था करायूं बिल्कुलु। सो इन में काफ़ी असांजो इनजो हल इहो ई आहे त असीं पाण खे पंहिंजो कमु कयूं, पंहिंजी साइड में उन खां बचाए पंहिंजो कमु कयूं। त तव्हांजो पेशो रहियो आहे तालीम, तव्हां प्रोफेसर आहियो ऐं टीचिंग सां तव्हांजो रहियो आहे। ख़ासि तौर ते असां वटि सिंध में जेको आहे सो नियाणियुनि जी तालीम जी तमामु घणी अहमियत बि आहे। नियाणियूं अॻिते निकितियूं बि आहिनि, जेका असां लाइ बाइसे फ़ख़्रु ॻाल्हि आहे, पर अञा असांखे मुंहिंजे ख़्याल में इन ते वधीक फोकस करण जी तालीम लाइ बिल्कुलु जाखुड़ करणी आहे नियाणियुनि जे लाइ ख़ासि करके। ॿियो इहो आहे त नियाणियुनि जी तालीम जी रस्ता रोक जंहिं तरीक़े सां कई थी वञे। अॼुकल्ह जेके हिरासमेंट जा वाक़िया वग़ैरह थियनि था त माना अगरि हिकु छोकिरीअ जो अगरि दर बंदि थिए त उनजे गॾु पोयां 100 छोकिरीअ दर बंदि थी थो वञे। त असांखे इन्हनि शयुनि खे रोकणो आहे, तॾहिं असां हिकिड़े साफ़ सुथरे माहौल में असांखे नियाणियुनि जी तालीम खे अॻिते वधाइणो आहे। न इहा तव्हां तमामु सुठो पॉइंट खयो। अॻे असां मोस्टली इहो चयो वेंदो हो त उहो जेको असां वटि गैरत जो तसवुरु आहे उन में ॿाहिरि ई नथा कढनि, पर हाणे उहो घटि थियो आहे, नियाणियूं निकिरनि बि थियूं, पर हरासमेंट हिकिड़ो हाणे वरी हिकिड़ो नओं इहो इशू अची वियो आहे न, जंहिंजे करे वरी इहे मसइला मसाइल वधी विया आहिनि। उनजे करे तव्हां सही चयो, हिकिड़ो को ख़राबु वाक़ियो थींदो त 10 छोकिरियुनि ते असर पवंदो। हा, ज़ाहिर आहे सोशल मीडिया जो दौर बि आहे, ज़ाहिर आहे उन में इहे मुख़्तलिफ़ शयूं थियनि बि अथियूं पियूं। त असांखे पंहिंजी नियाणीअ खे माना शऊर वारो बि करिणो आहे, उनखे इहा आगाही बि ॾियणी आहे त ॿाहिरि माहौल छा आहे ऐं तालीम बि पिराइणी आहे, अॻिते बि वधिणो आहे। हाणे असां जेके पढ़नि थियूं असां त ज़ाहिर आहे उन्हनि खे पंहिंजे इहा ई तरबियत ॾियूं था छोकिरियुनि खे, ऐं इहो ई उन्हनि खे शऊर ॾियूं था। ऐं माना उस्ताद जो कमु ई तरबियत ॾियणो आहे न बेसिकली, माना सिर्फ़ु तालीम दर्सी किताब या असांखे इहा शुनाख़्त कोन्हे ॾियणी, बल्कि उन सां गॾु जेसिताईं असां पाणनि खे तरबियत सुठी न ॾिनीसीं त माना असां सुठा उस्ताद ई कोन आहियूं। मां सम्झंदी आहियां असां जॾहिं पंहिंजो पाण खे अवल कंपोज़ कयूं, असां में उहा सहप बर्दाश्त हर शइ हुजे, तॾहिं असांजो शागिर्द बि ओढ़ो ई थींदो जेको समाज खे सर्वाइव करे सघे, समाज में उथी वेही सघे। असांखे अहिड़ा शागिर्द पैदा करणा आहिनि, ऐं ख़ासि करे नियाणियूं ऐं छोकिरियुनि जे लाइ त असांखे उन्हनि खे माना इहो ॾियूं त ॿाहिरि ज़मानो किथे थो वञे ऐं तव्हांखे उन्हनि सां मुक़ाबिलो कीअं करिणो आहे। छो जो अॼुकल्ह जेको दौरु वञी रहियो आहे त उन में उन्हनि खे हाणे मुक़ाबले जो बि असांखे हिकिड़ो हुनुरु ॾियणो आहे त तव्हांखे पंहिंजो बचाव कीअं करिणो आहे। तव्हांखे डिॼणो न आहे त उहा शइ उहा पंहिंजो पाण खे तव्हां लिकाए वेही रहो, पंहिंजे पेरेंट्स सां शेयर कयो, उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि खे एतमाद में वठो,
ऐं काफ़ी मसइला थियनि तॾहिं था जॾहिं हू डिॼी थियूं वञनि ऐं नथियूं ॿुधाइनि एक्सप्रेस नथियूं कनि ॿुधाइनि दॿिजी थियूं दॿिजी वञनि। थी वञनि नथियूं ॿुधाइनि तंहिंजे करे मसइला थियनि था। इहो हिकु टीचर हिकु दोस्त ऐं पीउ माउ जो वॾो पीउ रोल माउ आहे, वॾो रोल आहे। इन जो वॾो रोल आहे त उहो हुनखे कीअं था तरबियत कनि त का बि सिचुएशन थिए त हुनखे हैंडल कीअं कजे ऐं उन ते रुकिजी न वञिजे, बिल्कुलु ईअं त पोइ हिमत न हारिजे ऐं अॻिते वधिजे। त इहो पीउ माउ जो कमु आहे त हुनखे उहा ॾे, वरी टीचर बि हुनखे उहा टीचर बि सम्झो त हिकिड़ो पीउ माउ खां पोइ हिकिड़ो बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी एलिमेंट आहे। अचूं था कहाणियुनि ते। कहाणी हिन वक़्तु जेको आहे सो शाइरीअ जे मुक़ाबले में उहा थोरी घटि पॉपुलर सिंफ़ आहे, मां सम्झां थो। शाइरी तमामु घणी पॉपुलर थी वई आहे, पढ़ी बि तकड़ी थी वञे, मशहूरु बि तकड़ी थी वञे। कहाणीअ लाइ हिकिड़ो ख़ासि माण्हूअ खे हिकिड़ी संजीदगी ऐं टाइम खपे थो, जेको शायदि अॼुकल्ह जे दौर में घटि माण्हुनि वटि आहे। बिल्कुलु कहाणीअ जे लाइ माना हिकिड़ो ख़ासि मां सम्झां मख़सूस तबिको आहे जेको कहाणीअ खे पढ़े थो। आम सभु माण्हू उनखे नथा पढ़नि, छो जो हे टाइम तलब करी जे असां खां, त असां हुनखे टाइम ॾियूं, उनखे पढ़ूं ऐं लिखण लाइ बि उनखे ओतिरो ई टाइम घुरिजे थो। पढ़ण वारे खे बि ज़ाहिर टाइम। हा, त जो अगरि तमामु डिघी तव्हां पाण ई फेसबुक ते ॾिसंदा हूंदो त उनखे कमेंट हर को करे छॾींदो, पर पढ़ंदो उनखे सही नमूने कोन्हे, त में आहे छा। त इहा वजह बि आहे। गुज़िरियल प्रोग्राम असां कयो तारिक कुरैशी असां हिते कहाणीअ ते। जी जी। उन काफ़ी राइटर्स जा नाला खयां कहाणीकार, जिन में तव्हांजो बि नालो हुयो जेको तव्हां बिल्कुलु डिज़र्व कयो था। उन में असां ॻाल्हि पई कई त जेका सिंधी कहाणीअ जी तारीख़ आहे, जेका तमामु शानदार तारीख़ आहे, जमाल अबड़ो थी वियो, शेख अयाज़ जूं ख़ुदि कहाणियूं, अमर जलील, नसीम खल, ऐं माणिक ताईं, उन खां पोइ हिकिड़ी माना ॼण त एॾी वॾी मथां ई ॻाल्हि न वॾा नाला नज़र न आया, पर तारिक जो चवणु इहो हुयो त हींअर ताईं ॾाढो सुठो थो लिखिजे, पर असां वटि रिकग्निशन कोन्हे। विच वारो अहिड़ो दौर आहे जंहिंमें कहाणीअ जो सफ़ा घटिजी वियो, पर हाणे वरी उन शइ खे सभिनी असां जेके कहाणीकार आहियूं असां सभिनी उनखे थोरो वरी ॼण साह विझण जी कोशिशि कई आहे, उत्साह ॾिनो आहे त इहे कहाणीकार असां कहाणीअ खे लिखूं। ऐं ॿियो इन्हनि अनीस अंसारी वारनि कहाणी कॉन्फ्रेंसूं करायूं। बिल्कुलु ज़ाहिर आहे इहे सभु शयूं मिली करे हिकिड़ो माहौल ठाहिनि, प्लेटफॉर्म मिलंदो, ज़ाहिर आहे नवां नवां राइटर ईंदा, उनजी इस्लाह थींदी, उहो ॿियनि खे ॿुधंदो, त ज़ाहिर आहे उहो अॻिते सुठी कहाणी लिखंदो। तव्हां शुरूआती दौर में ज़ाहिर आहे माण्हू इंस्पायर थी पोइ थो कुझु लिखे, शुरूआती कहिड़ा इंस्पिरेशन्स रहियूं, कहिड़ा राइटर्स रहिया, किताब रहिया जिन मां मुतासिर थी तव्हां लिखणु शुरू कयो? शुरूअ में मां तव्हांखे ॿुधायां जीअं डॉक्टर नजम वासीअ जी मां पढ़ंदी हुअसि कहाणियूं, ऐं उन सां मुंहिंजी मुलाक़ातूं बि थियूं, कचहरियूं बि मुंहिंजियूं उन सां थियूं, ऐं बल्कि मूंखे उहो सम्झाईंदो बि हो कहाणीअ जे बाबति। ऐं उनखां सवाइ मां शेख अयाज़ खे बि पढ़ियो, उन जूं कहाणी बि पढ़ियूं उन्हनि बि, ऐं उनखां सवाइ हे जमाल अबड़ो हुयो, तारिक अशरफ जूं कहाणियूं, ईअं मुख़्तलिफ़ राइटर जो मुख़्तलिफ़ माना वक़्तनि ते ज़ाहिर आहे उहो मूंखे इम्प्रेस कयो। घणो कंहिं मुतासिर कयो? नूरुल हुदा शाह जी। न, नूरुल हुदा शाह जो वाक़ई उन दौर में जलावतन जहिड़ो किताब अचा, गौर कन ऐं दोज़खीअ जहिड़ियूं, अमर जलील जो हींअर ताईं हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे, हू अञा ताईं जेको कालम बि लिखे थो त कालम में बि कहाणी आहे। नूरुल हुदा शाह जो इहो असांखे हिकिड़ो एस्पेक्ट माना हुनजी कहाणी जो आहे जेको बोल्ड। हा, उन दौर में हिकु औरत जो अहिड़ो किताब अचणु ऐं सोभ सयद थी करे मूं बि उन खां मुतासिर थी मां कहाणी लिखी, मुंहिंजी बि उहा इलाही बोल्ड कहाणी जेका मूंखे जंहिं मूंखे मञता ॾिनी, ऐं जंहिंजी जेका कहाणी मुंहिंजी सुञाणप वणी कहाणी में, ऐं मां कहाणी कॉन्फ्रेंस में पढ़ी, उहा बि उते उन दौर में 94 जी ॻाल्हि आहे, तारिक कुरैशी ऐं असां सभु हुयासीं उते। त उन कहाणी मूंखे माना, पर उन हर कंहिं चयो त माना इन एज में इन एॾी बोल्ड कहाणी लिखी आहे, एतिराज़ात बि थिया, एतिराज़ थिया, काफ़िनि माण्हुनि तनक़ीद बि कई उन ते, पर इहा त मञता बि मूंखे उन ई कहाणीअ ते मिली। पोइ बाद में ईअं थींदो आहे, सुञाणप मुंहिंजी उहा थी, ईअं थींदो आहे, कुझु शयूं शुरूअ में मुतनाज़ा थी वेंदियूं आहिनि, पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हुनि खे उहे सम्झ में ईंदियूं आहिनि ऐं उहे पोइ पंहिंजो मक़ाम ठाहे वेंदियूं आहिनि। न, महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे हिते घुरायो, तव्हांखे पंहिंजे मान वारनि सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। न, इहो सिलसिलो असां हाणे इंशाअल्लाह तकिड़ो तव्हांखे ज़हमत ॾींदासीं, प्रोग्राम में ईंदा रहिजो। महिरबानी। नाज़रीन, फरज़ाना शाहीन सां जेका कचहरी थी, जेका ॻाल्हि ॿोल थी, यकीनन अव्हांखे उहा वणी हूंदी, पंहिंजो फीडबैक ॾींदा, लीडर टीवीअ जो ही चैनल सब्सक्राइब कंदा, पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।